दोस्तो हिक भेरे जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो हारी पंहिंजो घोड़ो काहे ऐं ज़मीन ते वियो। उन वञी घोड़े खे ज़मीन ते ॿधो ऐं जंहिं जॻह ते घोड़ो ॿधो त उन जे भर में हिकिड़ो खूह हुयो, जंहिं खूह मञां हू पंहिंजे ज़मीन खे आबाद कंदो हुयो ऐं कंहिं वक़्त में पाणी ॾींदो हुयो। पर उहो खूह हाणे फिटी चुको हुयो, पुराणो थी चुको हुयो, इन जे करे उन खूह खे इस्तेमालु न कयो वेंदो हुयो। सो घोड़ो कंहिं तरह सां वण मां आज़ादु थी वियो, रस्सी खुली वई ऐं उन खूह जे तरफ़ पाणी पीअण जे इरादे सां वियो, छो जो पुराणी उन जी आदत हुई पाणी पीअण जी। सो खूह में किरी पियो। हारीअ वॾियूं कोशिशूं कयूं घोड़े खे कढण जूं, पर घोड़े खे कढी न सघियो ऐं रड़ियूं कई। आस पास जा जेके बि माण्हू हुआ उहे बि गॾु थी विया त उन्हनि बि कोशिशूं कयूं, पर घोड़े खे उन्हनि न कढी सघिया उहे। सो कुड़मीअ चयो त खूह त हूअं ई फिटल हुयो, इनखे आउं इस्तेमालु हूअं ई कंदो कोन हुयुसि ऐं घोड़ो बि केतिरनि ई सालनि खां मूं वटि आहे, वीचारो हाणे डुबरो थी वियो आहे, मुंहिंजे चढ़ण जे या कंहिं बि कम जो आहे कोन रहियो। इन जे करे बहितर इहो ई आहे त हाणे इहो खूह घोड़े जी क़बर बणिजी वञे ऐं घोड़े खे इन ई खूह में दफ़न करे छॾिजे। सो सभिनी कुड़मियुनि, सभिनी हारियुनि छा कयो, जो जेको आस पास में गंदु किचिरो पियो हुयो, कुटो पियो हुयो या भाण पियो हुयो, त उहो खणंदा ऐं उन खूह में उछलींदा हुआ त जीअं खूह खे बि भरे छॾिजे, घोड़ो बि इते ई दफ़न थी वञे। सो जीअं जीअं उन्हनि मिटी पे विधी ऐं गंदु किचिरो पे खूह में विधो, तीअं तीअं घोड़ो उन जे मथां पेर रखंदो पे आयो। आख़िरकार छा थियो, जो जंहिं वक़्त ताईं उन्हनि मिटी विधी पए त उहो घोड़ो बि छंडाईंदो, मिटी छंडींदो ऐं मथे निकिरंदो पे आयो ऐं घोड़ो आख़िरकार ॿाहिरि निकिरी आयो ऐं खूह लटिजी वियो। सो इन ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त ईअं ई असांजे ज़िंदगीअ में बि असांजे मथां माण्हू किन किचिरो उछलाईंदा आहिनि, पंहिंजे ॻाल्हियुनि जो, पंहिंजे अमलनि जो, पंहिंजनि ताननि जो, पंहिंजे तोहमतुनि जो। असांजे मथां तोहमतूं बि लॻंदियूं आहिनि, ताना बि ॾींदा रहंदा आहिनि माण्हू, असांजी शख़्सियत जे बरअक्स ॻाल्हाईंदा आहिनि। जेकी असां में ख़राबियूं खामियूं हूंदियूं न आहिनि उहे बि कढी माण्हुनि खे ॿुधाई वेंदियूं आहिनि। सो अव्हां जे मथां बि जेकॾहिं अहिड़ियूं मुसीबतूं, इन तरह जा ताना तोहमतूं अव्हां ते लॻनि थियूं त घबराइण जी का बि ज़रूरत कोन्हे। उन घोड़े वांगुरु पंहिंजो पाण खे छंडे ऐं उन्हनि तोहमतुनि, ताननि ऐं बोहताननि जे मथां क़दम रखंदा रखंदा अॻिते अचो त तव्हां कामयाबीअ जी हद ताईं पहुची वेंदो। ऐं जॾहिं तव्हांखे माण्हू कामयाबु थींदे ॾिसंदा त उहे ई माण्हू जेकी तव्हांजे मथां कीचड़ उछलनि पिया, गंदु किचिरो उछलनि पिया, अव्हां जे मथां इल्ज़ाम तराशी पिया कनि, त उहे ई माण्हू हिकु ॾींहुं पाण शर्मसार थींदा। तव्हां माण्हुनि जे नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे परेशान छो थी वेंदा आहियो? हिन कन खां ॿुधो, हिन कन खां कढी छॾियो। केरु तव्हांजे लाइ छा चवे पियो, जेकॾहिं उहे तव्हां में ख़ामियूं मौजूदु आहिनि त उन्हनि खे सुधारण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उहे ख़ामियूं तव्हां में मौजूदु न आहिनि त तव्हां सम्झी वठो त हू तव्हां सां साड़ ऐं हसद कनि था ऐं इहो बेमाना आहे। ऐं तव्हांजे मथां जेके बि तोहमतूं लॻंदियूं, त तोहमतुनि जे बदिले असांजो, छो त आख़िरत ते यकीन आहे, ईमान आहे, त आख़िरत में हू पंहिंजे खाते जा जेके बि सवाब हूंदा उहे अव्हां जे खाते में ॾेई रहिया हूंदा आहिनि। सो तव्हां कंहिं बि तरह सां घाटे में कोन आहियो, नुक़सान में कोन आहियो। जेकॾहिं अव्हां जे मथां को तोहमत हणे थो त इहा वॾे ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त हू तव्हांखे पंहिंजूं नेकियूं ॾेई रहियो आहे, जिन जी तव्हां शायदि सख़्त न रखंदा हुजो, ताक़त न रखंदा हुजो त इहे नेकियूं कमाए सघजनि। जे ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। अव्हां जी वॾी महिरबानी।